बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तमारी सिरायो प्रोग्राम मैरान क्लिनिक आऊं है डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम की शुरुआत बेटाई साईं जी अमर सेठ सां त अघा ई सघा थिया जे बेठा वटि वेजनि। व्यूअर्स, प्रोग्राम में अॼु असांजी महिमान शख़्सियत आहे, उनजो तव्हां सां तारुफ़ कराए छॾियां। उन खां पोइ अॼु कहिड़े मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं उन हवाले सां तव्हांखे अपडेट करे वठंदुसि। अॼु असां सां गॾु मौज़ूज़ महिमान आहिनि डॉक्टर चंदीराम शाहणी साहब। डॉक्टर चंदीराम शाहणी साहब कंसल्टेंट पीडियाट्रिशियन यानी ॿारनि जी बीमारियुनि जा माहिर ऐं नियोनेटोलॉजिस्ट आहिनि, यानी उहे ॿार जेके पैदाइश खां वठी 28 ॾींहंनि 30 ॾींहंनि ताईं थियनि था, उन्हनि ॿारनि जी बीमारियुनि जा माहिर आहिनि। हाणे जॾहिं ॿारनि जी ॻाल्हि असां कयूं था त ॿार ज़ाहिर त उहे बीमारियुनि खे वधीक प्रोन आहिनि, यानी उन्हनि खे जेकॾहिं असां थोरी बद एहतियाती कयूं था, बेहतियाती कयूं था त उन्हनि में कंहिं न कंहिं हवाले सां कुझु बीमारियूं हमलावर थियनि थियूं। कुझु इन्फेक्शस डिज़ीज़िस आहिनि जिन खे जेकॾहिं असां वैक्सीन जे ज़रिए बहितर करण जी कोशिशि कयूं त वैक्सीन उहे सब्सटेंसिस आहिनि जेके बीमारियुनि खां महफ़ूज़ कनि थियूं, यानी उन्हनि जीवड़नि जेके बीमारियूं पैदा कनि था उन्हनि ते असरअंदाज़ थी उन्हनि ॿारनि खे उन्हनि बीमारियुनि खां महफ़ूज़ रखनि था। त वैक्सीन कहिड़े कहिड़े बीमारियुनि जी असां वटि मौजूदु आहिनि, कहिड़ियूं इन्फेक्शस डिज़ीज़िस आहिनि जेके ॿारनि जे लाइ इंतिहाई मोहलिक ऐं ख़तरनाक आहिनि। अॼु उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं इन्फेक्शस डिज़ीज़िस जेके ॿारनि जे लाइ इंतिहाई मोहलिक आहिनि ऐं उन्हनि खे असां थोरी एहतियात जे ज़रिए, यानी उन्हनि खे वैक्सीनेट करे उन्हनि खे उहे टुका लॻराए उन्हनि बीमारियुनि खां बचाव जा उन्हनि खे इन्हनि बीमारियुनि खां महफ़ूज़ करे सघूं था। ऐं जे उहे ॿार इन्हनि बीमारियुनि खां महफ़ूज़ थिया त न सिर्फ़ु उहे बीमारियूं बल्कि बाक़ी जेके ॿियूं बीमारियूं आहिनि उन्हनि खां इहे जेके टुका उन्हनि खे लॻनि था उन्हनि खां उन्हनि खे उहे वैक्सीन जेके आहिनि से महफ़ूज़ करे सघनि थियूं। सो अॼोके प्रोग्राम जी तरफ़ हलूं था। सभिनी खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। वैक्सीनेशन ॿारनि जे लाइ केतिरी इम्पॉर्टेंट आहे ऐं हिन वक़्तु ख़ासि तौर ते जेको गवर्नमेंट सेक्टर में EPI जो प्रोग्राम आहे उन में कहिड़ियूं वैक्सीन्स आहिनि ऐं उहे कहिड़े तरीक़े सां कॾहिं कॾहिं लॻनि थियूं ऐं उन्हनि जी इफ़ादियत कहिड़ी आहे? हाणे ॾिसो, पहिरीं पाण खे सम्झण जी ज़रूरत आहे त वैक्सीन छो लॻाइजे। ठीकु, वैक्सीन आहे छा? माण्हुनि जो सुवाल बि इहो हूंदो आहे त भई असीं वैक्सीन छो लॻायूं पंहिंजे ॿार खे। उन लाइ थोरो सम्झण जी ज़रूरत इहा आहे त हिकिड़ो ॿारु जंहिंखे बीमारी लॻंदी, का बीमारी थिए थी, उहा बीमारी थींदी त उहो ॿारु डेफिनेटली तकलीफ़ में हूंदो, हुनखे शदीद बुख़ारु हूंदो, शदीद खंघि हूंदी, खाई पी कोन सघंदो त पेरेंट्स हुनखे डॉक्टर वटि वठी वेंदा। हुनजी स्कूलिंग डिस्टर्ब थींदी, डॉक्टर वटि वञण लाइ माइटनि जो टाइम ख़राबु थींदो, पैसा ख़राबु थींदा। टाइम नंबर 1, इहा फस्ट पहिरीं शइ। ॿिए नंबर ते जेकॾहिं उहो ॿारु उन डॉक्टर जे दवाउनि में ठीकु न थियो ऐं उहो लेंगरान थियो अॻिते त उहो ॿारु वञी हॉस्पिटलाइज़ थींदो, ॿारु एडमिट थींदो, वधीक कॉम्प्लिकेटेड थी वियो त उन हॉस्पिटल जा ख़र्च तव्हां सम्झो था त केतिरा थींदा। नंबर 2, हॉस्पिटल में ॿ ऑप्शन आहिनि, या त उहो ॿारु उतां हॉस्पिटल मां ठीकु थी वेंदो, इलाही सारो ख़र्च, इलाही सारी परेशानी, इलाही सारी तकलीफ़ सहण खां पोइ माइट ॿार सभई उहो बर्दाश्त करण खां पोइ ॿारु ठीकु थी वियो। नंबर 2। नंबर 3 ऑप्शन इहो आहे त उहो ॿारु उन हॉस्पिटल में उन बीमारी मां कॾहिं कॾहिं ठीकु कोन बि थींदा आहिनि। त टियों फैक्टर इहो आहे त उहो ॿारु ख़ुदा न ख़ास्ता माज़ूर बि थी सघे थो ऐं उनजी डेथ बि थी सघे थी। त इहे 3-4 जेके रिस्क फैक्टर आहिनि, त अहिड़ियूं बीमारियूं जंहिंखे असां वैक्सीन सां बचाए सघूं था, जंहिंखे चइबो वैक्सीन प्रिवेंटेबल डिज़ीज़िस, अहिड़ियूं बीमारियूं जंहिंखे वैक्सीन सां बचाए सघिजे त पेरेंट्स खे इहा सम्झणु घुरिजे त जेकॾहिं तव्हां इन्हनि बीमारियुनि जी वैक्सीन लॻाए वरिती त तव्हांजो ॿारु बीमार कोन थींदो। पहिरीं ॻाल्हि। नंबर 1, जे बीमार थियो त हल्को सो प्रॉब्लम थींदो, डॉक्टर वटि वञण जी ज़रूरत कोन पवंदी, हॉस्पिटल वञण जी ज़रूरत कोन पवंदी, ॿारु तव्हांजो हॉस्पिटलाइज़ कोन थींदो, ॿार खे माज़ूरी खां बची वेंदो ऐं ॿार जी ख़ुदा न ख़ास्ता जेका बीमारियुनि में डेथ थिए थी उन खां बची वेंदो। आउं सम्झां थो इन खां वॾो फ़ाइदो, इन खां वॾो जेका आहे बेनिफिट पेरेंट्स जे लाइ, जेको ॿारु पेरेंट्स जो वॾे में वॾो असेट जेको हूंदो आहे पेरेंट्स जो, उहे हूंदा आहिनि ॿार। सिर्फ़ु पेरेंट्स जो न,
ॿार जेके आहिनि उहे असांजी कंट्री जो फ्यूचर आहिनि, बिल्कुलु उहो पूरो असां सभिनी जो असांजे मुल्क जो असेट आहिनि, त उन्हनि खे सेफ रखणु बचाइण लाइ इहो वैक्सीन ज़रूरी आहे। हाणे इहो आहे त वैक्सीन कीअं थी कमु करे। अच्छा, मूंखे हिन खां पहिरीं वैक्सीन जे कम ते अचूं था त उन जा उहा कहिड़े तरीक़े सां कमु करे थी, मूंखे इहो ॿुधायो त इहा जेका वैक्सीन असां इस्तेमालु कयूं था उन जी इफ़ादियत ओतिरी आहे जेतिरी असां जेका असीं ॻाल्हि कयूं पिया, या कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त उहा वैक्सीन ॾियण खां पोइ बि उहो इन्फेक्शन या उहा बीमारी उन्हनि ॿारनि खे थी सघे ऐं उन जी शिदत सां थिए। हाणे इहो आहे त वैक्सीन जेके आहिनि, को बि वैक्सीन तव्हांखे इहो क्लेम करे कोन ॾींदो त 100% ज़मानत आहे त भई हीअ तव्हांखे वैक्सीन ॾींदा, हिन खां पोइ हीअ बीमारी कोन थींदी। पर वैक्सीन हर कंहिंजी एफिकेसी 80%, 90%, 95% इन नमूने हूंदो आहे। त जेकॾहिं उहा ॿार खे वैक्सीन लॻल आहे त ख़ुदा न ख़ास्ता जेतिरी असीं क्लेम कंदा, जेके बि डॉक्यूमेंट क्लेम कंदा, ओतिरी एफिकेसी आहे। कॾहिं कॾहिं कुझु शयूं अहिड़ियूं हूंदा आहिनि त ॿार इम्यूनो कम्प्रोमाइज़ हुजे, ॿार जा पंहिंजा मसइला हुजनि, ऐं ॿियो जेकॾहिं उनखे बीमारी ख़ुदा न ख़ास्ता उनखे एक्सपोज़ थियो थी बि सही, बिल्कुलु माइल्ड क़िस्म जी थींदी, जंहिंमें मॉर्टेलिटी मतिलबु मौत जो या हॉस्पिटलाइज़ेशन जो ख़तरो बिल्कुलु कोन हूंदो आहे। त बीमारी तमामु घटि या न। ऐं कुझु जेके तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां, जेके सक्सेस स्टोरीज़ आहिनि, स्मॉल पॉक्स, तव्हां स्मॉल पॉक्स वॾी माता जॾहिं बि थींदी त पाड़नि जा पाड़ा या ॻोठनि जा ॻोठ, या त माण्हू मरी वेंदा या माण्हू माज़ूर थींदा। इन खां सवाइ टियों रस्तो कुझु या शदीद तकलीफ़ मां को माण्हू पार पइजी वञे, त ईअं इहो वॾे में। ऐं इहा सक्सेस स्टोरी आहे त मुंहिंजे ख्याल में 78 खां पोइ दुनिया में माता जो को बि केस कोन थियो आहे। त इन खां वधीक 100% इराडिकेशन जेका अहिड़ी ख़तरनाक बीमारी, तंहिंखां पोइ तव्हां अचो जेका पाण सभु घबरायल हुआसीं कुझु साल 5 साल अॻु में कोविड-19, बिल्कुलु ठीकु, जॾहिं थियो त पाण सभु सम्झो त लिकी वियो माण्हू, को माण्हू असां मिलण लाइ तयारु, ॻाल्हाइण लाइ तयारु कोन हूंदो त बाबा कोविड जा मसइला आहिनि, लॻी पवंदो हिक ॿिए मां। हाणे उहा जॾहिं वैक्सीन, इन खां वॾो जादू, इन खां वॾो कमाल कहिड़ो हूंदो त कोविड-19 सॼी दुनिया में पेंडेमिक हो, ओवरऑल द वर्ल्ड, सॼी दुनिया में उहो पखिड़िजी वियो, सॼी दुनिया जूं मैशतूं तबाह थी वियूं, माण्हू घरनि ताईं महदूद थी विया, कमकार माण्हुनि जा बंदि थी विया। पर कमाल जी शइ वरी बि जॾहिं वैक्सीन आई त उन कोविड-19 खे वञी पंहिंजी जाइ ते महदूद कयो, ऐं असीं घुमूं फिरूं पिया, वैक्सीन जो कमाल आहे। त वैक्सीन जेका आहे उनखे आउं सम्झां थो एफिकेसी आहे, उनमें को शक जी ॻाल्हि न आहे, इन ते शक करणु बेकार आहे। ठीकु। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त वैक्सीन खे प्रिज़र्व करण जे लाइ, उनजी एफिकेसी खे मेंटेन रखण जे लाइ कहिड़ा ज़रूरी उपाउ आहिनि जेके वठण जी ज़रूरत आहे? वैक्सीन जिथे ठहे थी, ठहण खां वठी मुख़्तलिफ़ जेके ट्रांसपोर्ट जा जॻहियूं आहिनि, फ़र्ज़ु करियो दुनिया जे कंहिं मुल्क में ठहे, उतां खां जहाज़ में अचे थी, पोइ जिथे जहाज़ लैंड करे थो उतां खां पोइ स्टोर थिए थो, जंहिंमें उतां खां वठी ट्रांसपोर्ट थी मुख़्तलिफ़ हंधनि ते अचे थी, ऐं उनखां पोइ उहा वैक्सीन जॾहिं एंड यूज़र तव्हां ॿार खे लॻायो था, जंहिंखे बि लॻाए, तेसि ताईं उन वैक्सीन जो सभिनी खां इम्पॉर्टेंट आहे त कोल्ड चेन, सभिनी खां इम्पॉर्टेंट टेम्परेचर। हर कंहिं वैक्सीन जा मुख़्तलिफ़ के वैक्सीन हूंदियूं आहिनि, लाइव वैक्सीन हूंदियूं आहिनि, के टॉक्सॉइड हूंदा आहिनि, त उन्हनि जा हर कंहिंजा अलॻि अलॻि टेम्परेचर हूंदा आहिनि, उन्हनि जा अलॻि अलॻि इंस्ट्रक्शन हूंदियूं आहिनि। त इहा जेकॾहिं कोल्ड चेन तव्हां मेंटेन न कई ऐं उनजी ॿियो उनजी डेट एक्सपायरी डेट, यानी इम्पॉर्टेंट उनजे लाइ इहो आहे त उनजी इफ़ादियत खे बरक़रार रखण जे लाइ, मेंटेन रखण जे लाइ उनजी कोल्ड चेन खे मेंटेन रखियो वञे, ऐं उनजे डेट ऑफ एक्सपायरी जेका आहे उन जो ख़्यालु रखियो वञे। मूंखे नंढड़ी डॉक्टर चंदी ब्रेक लाइ चयो पियो वञे, हिकिड़ी ब्रेक वठंदासीं, पोइ पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं। असां गॾु आहिनि डॉक्टर चंदीराम शाहाणी, कंसल्टेंट पीडियाट्रिशियन एंड नियोनेटोलॉजिस्ट, पाण आगा खान मैटरनल एंड चाइल्ड हेल्थ केयर में
कंसल्टेंट जी हैसियत सां कमु कनि पिया। अॼु असां गुफ़्तगू कयूं पिया वैक्सीन जेका मुख़्तलिफ़ इन्फेक्शस डिज़ीज़िस खां ॿारनि खे बचाए थी ऐं उनजी इफ़ादियत ते त उहा केतिरी इम्पॉर्टेंट आहे। जेकॾहिं उहा असां वैक्सीन ॿारनि खे लॻाराए छॾियूं त उहो केतिरे हद ताईं उन्हनि ॿारनि खे उन्हनि बीमारियुनि खां महफ़ूज़ रखी सघे थी। डॉक्टर साहिबु, हिन वक़्तु कहिड़ियूं इन्फेक्शस डिज़ीज़िस जेके कॉमन आहिनि ऐं जिन जी वैक्सीनेशन थिए पई, ऐं ज़रूरु चाहींदुसि त वन बाय वन जेकॾहिं असांखे उन जे बारे में ॿुधायो, उन जा जेकॾहिं उन जूं अलामतूं इन हवाले सां। हाणे ॾिसो, वैक्सीन इन्फेक्शस डिज़ीज़ जेके आहिनि दुनिया में जेके बि आहिनि उन्हनि में केतिरियूं वैक्सीन अवेलेबल आहिनि, केतिरियूं पाइपलाइन में आहिनि। हेसि ताईं जेके वैक्सीन मोर देन 25 बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजी वैक्सीन दुनिया में अवेलेबल आहे ऐं 16 खनि अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जंहिंजी वैक्सीन पाइपलाइन में, जेसीं वञी उहा ठही फाइनल थिए ऐं अप्रूव थिए। पर पाकिस्तान में असां वटि EPI जे अंडर कवर एक्सपेंडेड प्रोग्राम ऑफ इम्यूनाइज़ेशन में जेके बीमारियूं कवर थींदियूं, जॾहिं 78 में प्रोग्राम लॉन्च थियो तॾहिं इहा कवर कंदो 6 बीमारियुनि खे। हाणे असां उन्हनि में 12 बीमारियुनि खे कवर करियूं था एट प्रेज़ेंट। पहिरीं जेके 6 बीमारियुनि खे कवर थींदो, उनमें सभिनी खां वधीक टॉप ते नंबर 1 हुई ट्यूबरकुलोसिस, TB, जंहिंजी हर कंहिंखे ख़बर आहे, इन जो ख़ौफ़ वधीक आहे। TB अहिड़ी बीमारी आहे जेका हर उमिरि खे जे माण्हू खे, नंढड़े ॿार खां वठी 100 सालनि जी उमिरि ताईं थी सघे थी। ऐं उनजी वैक्सीन पाण वटि अवेलेबल आहे, जंहिंखे BCG जे नाले सां वैक्सीन चइजे, ऐं जेका पहिरिएं ॾींहं ते डे 1 ॿार जे पैदा थियण खां पोइ तव्हां अधु कलाक खां पोइ उहा वैक्सीन लॻाए सघो था, इमीडिएटली आफ्टर बर्थ। उन खां पोइ ॿिए नंबर ते जेका वैक्सीन आहे उहा आहे पोलियो, OPV, जेके पोलियो जा 2 क़तरा पियारिया वेंदा आहिनि, उहो बि बर्थ पहिरीं ॾींहं ते, उन खां पोइ जेको शेड्यूल ईंदो। त 2 त इहे बीमारियूं जेके कवर थींदियूं हुयूं, ऐं उन खां पोइ 3 ॿियूं बीमारियूं, यानी ही इमीडिएटली वैक्सीन करणो हूंदो आहे, त पोलियो जा ड्रॉप्स ऐं हिकिड़ो BCG। उन खां पोइ पंहिंजो जेको शेड्यूल आहे EPI जो, उन में 6 हफ़्ता, 10 हफ़्ता ऐं 14 हफ़्ता। 6 हफ़्तनि ते पहिरियों डोज़ जेको आहे, पहिरियों वारो जेको शेड्यूल पियो ॿुधायां, जेका अॻु में लॻंदो, DPT, 6 बीमारियूं, डिप्थीरिया, पर्टुसिस। DPT में 3 बीमारियूं कवर थींदियूं, डिप्थीरिया, पर्टुसिस, टेटनेस, ऐं 3 उहे 2 थियूं 5, ऐं 9 महीननि ते मीज़ल्स, उरड़ी खसरो जंहिंखे चवंदा, उहे 6 बीमारियूं पाण कवर कंदा हुआसीं इन्हनि में। DPT जा 3 डोज़ लॻंदा, 6 हफ़्तनि ते, 14 हफ़्तनि, 10 हफ़्तनि ते या 14 हफ़्तनि ते। हाणे उन में उन सां गॾोगॾु मुंहिंजो ख़्याल आहे पोलियो जा ड्रॉप्स बि ॾिना वेंदा। पोलियो जा ड्रॉप्स 3 दफ़ा ऐं प्लस में DPT जा 3 डोज़, उन 3 डोज़ सां गॾु OPV बर्थ वारो काउंट कबो आहे। मूंखे रुगो इते थोरो इहो ॿुधाइजो त इहे जेके 6 बीमारियुनि जी वैक्सीनेशन जेकॾहिं असां जेका शुरू में कंदा हुआसीं, उन्हनि मां हिन वक़्तु कहिड़ी बीमारी जो वधि में वधि एग्ज़िस्टेंस आहे? मिसाल जेकॾहिं TB खे ॾिसूं था, पोलियो खे ॾिसूं था, डिप्थीरिया खे ॾिसूं था, पर्टुसिस जेके असां सिंधीअ में खिरटियो करे चवंदो, वॾी खंघि, या टेटनस, त उन्हनि मां हींअर इहे सभु एग्ज़िस्ट कनि थियूं इहे बीमारियूं? ॾिसो, तव्हां जेकॾहिं तव्हां टेटनस जो एग्ज़ाम्पल वठंदा त हाणे हेसि ताईं सिंध गवर्नमेंट वटि जेके सर्वेज़ आहिनि, त सिंध मां ऑलमोस्ट टेटनस फ्री आहे, यानी झटकनि जी बीमारी जेका उन लाइ अलॻि वार्ड हूंदा, न्यूनेटल वॾनि जी उहो अलॻि सेपरेट वार्ड हूंदा, उन में मोर्टेलिटी थींदी। इहा कोई तव्हां बि अंदाज़ो कंदव त गुज़श्ता 15-20 सालनि में टेटनस जो को बि केस तव्हां बि कोन ॾिठो, मूं बि कोन ॾिठो, असां वटि हॉस्पिटल में कोन था अचनि। त इहा बीमारी ऑलमोस्ट ख़तमु आहे। पर इन जी वैक्सीन अञा ॿारनि खे वैक्सीन अञा मिले थी। ऐं इन खां पोइ तव्हां अचो पोलियो जेको आहे, ज़रे घटि पाण इनखे ख़तमु करे चुका, पर अञा ताईं रहे। इन नमूने ट्यूबरकुलोसिस अहिड़ी बीमारी आहे जंहिंखे वैक्सीनेशन सां पाण उन हद ताईं कंट्रोल कोन करे सघिया आहियूं जेका थियणु खपे। इन करे त ट्यूबरकुलोसिस में हिकिड़ी पक आहे त जंहिं ॿार खे BCG लॻे थी, उनखे घटि में घटि
टीबी जो गर्दन तोड़ बुखार कोन थींदो। टीबी मेनिंजाइटिस जंहिंखे चइजे थो उन खां बचा थींदो। बाक़ी ट्यूबरकुलोसिस पाण वटि एतिरी कॉमन आहे, इलाही सारी आहे। ॿियनि बीमारियुनि में जीअं तव्हां टेटनेस चयो या डिप्थेरिया, पर्टूसिस, हाँ रखी इन्हनि जा विच में आउटब्रेक थियनि था, यानी खिरटे जा थियनि था, पर्टूसिस जा, इहे मतिलबु आउटब्रेक थियनि था। पर इहे बीमारियूं तव्हां जेकॾहिं जॾहिं वैक्सीन शुरू थी उन खां हेसि ताईं काउंट करियो त इलाही फ़र्क़ु आहे। जीअं मीज़ल्स आहे, मीज़ल्स जो हर साल आउटब्रेक थिए थो, पर मीज़ल्स जा एतिरा केस जेतिरा वैक्सीनेशन जॾहिं कोन हुई एतिरा कोन था थियनि। तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॿुधायां, लैंडसेट में हाणे रिसेंटली हिकिड़ो 2024 में पेपर शाये थियो आहे, त उन में जॾहिं खां वैक्सीन ठहियूं आहिनि ऐं लॻणु शुरू थियूं आहिनि उन खां वठी 2024 ताईं 154 मिलियन माण्हू जेके आहिनि उन्हनि जी ज़िंदगी बचाई आहे वैक्सीन। 154 मिलियन, उन में 95% अंडर 5 साल खां घटि उमिरि वारा ॿार आहिनि। त उनजो मतिलबु आहे जेका कैलकुलेशन आई त हर 6 मिंटनि में वैक्सीन हिकिड़ी ज़िंदगी बचाए थी। सभु बिग नंबर। त इहो वॾो नंबर आहे। हाणे पाण EPI जे जेका रिसेंट जेका अॼुकल्ह हले पियो इंक्लूड जेके थियूं आहिनि, उन में इंक्लूड थियूं आहिनि, उनमें हाणे पाण जेके ॾियूं पिया त 12 बीमारियुनि जी पाण BCG बर्थ ते ॾींदासीं, OPV ॾींदासीं, हाणे हेपेटाइटिस B उनमें अची वई, एड थी वई। पाण 6 हफ़्तनि ते सिर्फ़ु DPT ॾींदासीं, OPV ॾींदासीं, हाणे उन में पेंटा अची वई जंहिंमें 5 बीमारियूं अची वयूं ऐं प्लस में OPV ॾियूं था पाण, प्लस में रोटा ॾियूं था, रोटा वायरस। ठीकु आहे। त इहे 5 हिकिड़ी 6-7 बीमारियुनि जी वैक्सीन 6 हफ़्तनि ते ॾिजे थी। साॻियूं डोज़ सेकेंड डोज़ रिपीट थिए थो 10 हफ़्तनि ते। उन खां पोइ जॾहिं 14 हफ़्तनि ते रोटा जे बदिले IPV इंजेक्टेबल जेका उहो ॾियूं था ऐं उन सां गॾोगॾु जेका 14 हफ़्तनि ते असां प्राइवेट में त एड थियनि थियूं, पर असांजे शेड्यूल में इहे ई आहिनि EPI जे। ऐं तंहिंखां पोइ तव्हां अचो हाणे हुन में 9 मंथ्स ते MR ऐं टाइफाइड MR जंहिंमें मम्स मीज़ल्स ऐं रुबेला, MMR न आहे पाण वटि, MMR कोन्हे, MR 2 आहिनि ऐं MR ऐं प्लस टाइफाइड। 15 महीननि ते मीज़ल्स जो डोज़ रिपीट थिए थो ऐं टाइफाइड जो सिंगल डोज़ आहे। त इहे थी वियूं असांजूं कुल 12 वैक्सीन जेके इन खां अलावा प्राइवेट वैक्सीन आहिनि। त घटि में घटि टारगेट पंहिंजो इहो आहे त प्राइवेट वैक्सीन खे फ़िलहालु छॾियो। प्राइवेट वैक्सीन में कुझु अहिड़ियूं आहिनि बीमारियूं जीअं हेपेटाइटिस A आहे, त हेपेटाइटिस A जे करे का मोर्टेलिटी कोन्हे, ज़्यादा मॉर्बिडिटी बि कोन्हे, लाइफ थ्रेटनिंग डिज़ीज़ कोन्हे, पर जेकॾहिं को माण्हू अफोर्ड करे सघे थो पर्सनल लेवल ते त जेका बि वैक्सीन अवेलेबल आहे त उहा कराइजे। पर घटि में घटि ही 12 जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जूं जेके वैक्सीन आहिनि इन्हनि जी वैक्सीन मिलण जे करे ॿारनि जो मोर्टेलिटी रेट काफ़ी घटि थियो आहे। नियोनेटल जेको आहे मोर्टेलिटी बि घटि थी आहे, पर असां उन लेवल ते अञा कोन पिया आहियूं। इन करे जो असांजी वैक्सीनेशन कवरेज जीअं जेकॾहिं 78 में शुरू थी, 80s वारे ज़माने में 84 में सर्वे थी त 85 अबव 85 ताईं असां कवर करे वियासीं ऐं हींअर असांजी पोज़ीशन किथे 60 ताईं पई हले, किथे 65, किथे अञा बि घटि थिए। सर मुंहिंजो ख़्यालु आहे इहे एग्ज़ेजरेटेड फिगर्स आहिनि। ऐं सम्झां थो त जेकॾहिं इन ते सही तरीक़े सां नज़र विझे त मां सम्झां थो 50% ऑलमोस्ट 50% कवरेज आहे असांजी EPI जो। हाणे उन में मुमकिन आहे त असांजी जेका पब्लिक अवेयरनेस आहे उहा घटि आहे या असांजे तरफ़ां गवर्नमेंट जे तरफ़ां जेके गवर्नमेंट ऑफिशल्स जेके कमु कनि था, वैक्सीनेटर जेके कमु कनि था, उन्हनि जी लैक ऑफ इंट्रस्ट आहे। पर हिन वक़्तु जेका सही
असेसमेंट आहे उहा ऑलमोस्ट 50% ताईं आहे, छाकाणि त इहा जेतिरी लो थी आहे उन मां इहो ॾिसिजे पियो त हीअ जेके इंसिडेंट्स असां वटि अचनि पिया उहे असां वटि घणा आहिनि। मूंखे वरी हिकिड़ी नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे, ब्रेक वठंदासीं, पोइ वापसि ईंदासीं त गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में वरी नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ ॿीहर हाज़िर आहियूं। असां सां गॾु आहिनि डॉक्टर चंदीराम शाहणी, कंसल्टेंट पीडियाट्रिशियन ऐं नियोनेटोलॉजिस्ट, ॿारनि जी बीमारी जा माहिर। डॉक्टर साहब, हाणे वैक्सीन खे जेकॾहिं असां ॾिसूं था त हिन वक़्तु जेका वैक्सीन असां इस्तेमालु कयूं पिया उन वैक्सीन जे लाइ तव्हांजो चवणु इहो ई हो त इन जी इफ़ादियत खे बरक़रार रखण जे लाइ हिन जो कोल्ड चेन मेंटेन करणु तमामु ज़रूरी आहे। यानी जितां खां ठहे थी उन खां वठी ट्रांसपोर्ट थी जंहिं सेंटर ते अचे थी, उन सेंटर ते अचण खां पोइ उहा इंजेक्ट थिए थी, जेकॾहिं लॻे थी उहा टुको, तेसि ताईं उन जी इफ़ादियत खे मेंटेन करण जे लाइ उन जे टेम्परेचर खे मेंटेन रखणु तमामु घणो ज़रूरी आहे। असां वटि जेकॾहिं पाण पाकिस्तान जी या सिंध जी सूरत हाल खे ॾिसूं था त असां वटि मुख़्तलिफ़ सेंटर्स ते यकीनन इहा वैक्सीन पहुचंदी हूंदी, असांजे मेजर जेके स्टोर्स आहिनि, पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे लाइट जी, उन लाइट जे न हुजण जे करे उन जी इफ़ादियत ते केतिरो असरु पइजी सघे थो ऐं छा इन टेम्परेचर खे जेकॾहिं मेंटेन न कयो वियो त उन जी इफ़ादियत केतिरी घटि थी सघे थी? ॾिसो, पाण पहिरीं बि इहा ई ॻाल्हि कई त कोल्ड स्टोरेज जी, जेका कोल्ड चेन मेंटेन करण खां सवाइ वैक्सीन बेकार आहे, यानी उन जी इफ़ादियत ख़तमु थी थी वञे। त इहा शइ जेका तव्हां नॉर्मली वैक्सीन खे 2 to 8 टेम्परेचर 2 to 8 डिग्री सेंटीग्रेड कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके माइनस ते त उन में हाणे सुवालु इहो आहे त हीअ जेके तव्हां सुवालु कयो त बिजली बार बार वञे थी मुख़्तलिफ़ नंढड़नि सेंटरनि ते जेका पहुचे थी, त उन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसी ही एक्सपीरियंस सां शयूं थींदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, WHO, यूनिसेफ, गावी, पाकिस्तान गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट, EPI डिपार्टमेंट, सभु उन में इन्वॉल्व हूंदा आहिनि। त उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेयर्स आहिनि, जेके तव्हां कूलर ॾिठा हूंदा, जेके तव्हां उन्हनि जा डीप फ्रीज़र ॾिठा हूंदा, उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा बॉक्स हूंदा आहिनि जंहिंमें जेके उनखे टेम्परेचर मेंटेन करण लाइ साइडनि ते हूंदा आहिनि, रखिया हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा। त उहे 8 कलाक, 10 कलाक, 12 कलाकनि ताईं बि उहे मेंटेन करे सघनि था। त इहे इन्हनि शयुनि खे ज़हन में रखंदे त हीअ टेम्परेचर कीअं मेंटेन कजे जिथे बिजली जा ब्रेक डाउन थियनि, शॉर्ट फॉल थी वियो, 12 कलाक न आई, त उनखे बि वधि में वधि हद ताईं मेंटेन कयो वञे थो। पाण वटि बि मेंटेन थिए थी, कोल्ड चेन मेंटेन थिए थो, एफिकेसी आहे। ऐं मसइला जिथे वैक्सीन में आहिनि, मिसइनफॉर्मेशन मसइलो आहे, माण्हुनि जो उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं, चाहे उनमें जेके सोशल मीडिया जो नेगेटिव किरदारु हुजे, प्रिंट मीडिया जो हुजे या पब्लिक जो जेके उन्हनि जे मुख़्तलिफ़ क़िस्म जा मुख़्तलिफ़ ग्रुप्स जा, कम्यूनिटी जा रहनुमा उन्हनि जो हुजे, या जेके जंहिंजो मक़सदु ई गैर ज़रूरी अफ़रा तफ़री, गैर ज़रूरी मिसइनफॉर्मेशन, उन्हनि सभिनी जे करे वैक्सीनेशन कवरेज में हिंड्रेंस आहिनि। हा, पंहिंजी जाइ ते गवर्नमेंट लेवल ते, डॉक्टरनि जी लेवल ते, EPI डिपार्टमेंट, टेक्नीशियन, ट्रांसपोर्ट, इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते आहिनि। त उन्हनि में बि कवर करे काफ़ी हद ताईं कवर थिए थो, पर असीं उन लेवल ते कोन पहुता आहियूं ऐं अञा ताईं असांखे तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे। बाक़ी जेके इहे मिसइनफॉर्मेशन न हुजे, हिंड्रेंस न हुजनि, त आउं सम्झां थो काफ़ी हद ताईं कवरेज बहितर थी वञे। अवेयरनेस कोन्हे, पेरेंट्स के अहिड़ा माण्हू आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू, समझदार माण्हू, त वैक्सीन खे बिल्कुलु लाइटली वठनि था, उनखे का ख़ासि इम्पॉर्टेंस, छो त जेसिताईं तव्हां वटि हेल्थ अवेयरनेस न हूंदी तेसिताईं तव्हां इन शयुनि खे वैक्सीन आहे या प्रिवेंटिव जेके बि मेयर आहिनि, सिर्फ़ु वैक्सीन न आहे, प्रिवेंटिव मेयर्स में इलाही सायूं अची थियूं वञनि। जीअं पाण ब्रेस्ट फीडिंग ते ॻाल्हाईंदा आहियूं, न्यूट्रिशन ते ॻाल्हाईंदा आहियूं, सेफ ड्रिंकिंग वाटर ते ॻाल्हाईंदा आहियूं, हैंड हाइजन ते ॻाल्हाईंदा आहियूं, त इहे सभु शयूं
तेसि ताईं इफेक्टिवली कमु कोन कंदियूं जेसि ताईं माण्हुनि में अवेयरनेस हूंदी। अवेयरनेस काफ़ी हद ताईं कोविड खां पोइ माण्हुनि में थी आहे, पर उन जे बावजूदि वैक्सीन कवरेज पंहिंजी मुंहिंजे ख़्याल में उन लेवल ते न आहे जंहिं लेवल ते असांखे हुजणु खपे। यानी टारगेट जेको असांखे अचीव करिणो आहे उहो टारगेट असां अचीव कोन करे सघूं। डॉक्टर चंदी, मुंहिंजे ज़ाती एक्सपीरियंस में एज़ अ डॉक्टर आऊं ॿुधायां थो तव्हांखे त हाणे आऊं मैंशन त नथो कयां, पर मुंहिंजे एक्सपीरियंसिस में कुझु अहिड़ा माण्हू, छाकाणि त वैक्सीनेशन जे हवाले सां असांजो पंहिंजी हवाले सां जेको डिपार्टमेंटल रोल रहियो आहे उन में इहो नज़र आयो त किथे किथे कुझु माण्हुनि जो चवणु इहो हो त डॉक्टरनि असांखे मना कयो आहे त वैक्सीन फ़िलहालु हिननि खे न ॾियारियो, इहा वैक्सीन हिन जे लाइ कमु कान हूंदी। छा एज़ अ पीडियाट्रिशियन, छाकाणि त घणो करे वैक्सीन जो इस्तेमालु असां ॿारनि में था कयूं, त एज़ अ पीडियाट्रिशियन, एज़ अ चाइल्ड स्पेशलिस्ट, ॿारनि जी बीमारियुनि जे माहिर हुजण जे हवाले सां तव्हां कोई अहिड़ी राय रखो था त वैक्सीन ॿारनि जे लाइ यानी इफ़ादियत जो बाइस कान्हे? मुंहिंजे ख़्याल में को बि पढ़ियल लिखियल डॉक्टर जी ॻाल्हि थो करियां, जंहिंखे वैक्सीनेशन जी ख़बर हुजे। घणी अहिड़ा बि हूंदा शायदि उन्हनि खे इन्हनि ॿारहनि वैक्सीन जे हवाले सां या इन्हनि ॿारहनि बीमारियुनि जे कंप्लीट नॉलेज न बि हुजे, अहिड़ा बि हूंदा। त जंहिंखे नॉलेज न हूंदी, मतिलबु पढ़ियल लिखियल डॉक्टर को पीडियाट्रिशियन पोइ जी ॻाल्हि आहे, ऐं आम डॉक्टर जी ॻाल्हि थो करियां, जनरल प्रैक्टिशनर, को बि डॉक्टर समझदार डॉक्टर जंहिंखे पंहिंजा ॿार हूंदा, जंहिंखे ॿारनि जी सिहत जो ख़्यालु हूंदो, पंहिंजे फ्यूचर जो ख़्यालु हूंदो, पंहिंजे मुल्क जो ख़्यालु हूंदो, अहिड़ो कोई डॉक्टर कोन हूंदो जो वैक्सीन लाइ मने करे त इहा वैक्सीन न लॻाइणु खपे या वैक्सीन मां फ़ाइदो कोन्हे। आउं सम्झां थो इहा त बिल्कुलु को इतफ़ाक़ सां अहिड़ो कई माण्हू हूंदा आहिनि दीवाना जेके बिल्कुलु चवंदा आहिनि बाबा सभु तवकल ते कमु हले थो, अहिड़ा हुजनि कोई 1% न, पर 0.001% हुजनि त ॿी ॻाल्हि आहे। पर मुंहिंजे नॉलेज में आउं सम्झां थो जेके मूं ॻाल्हियूं कयूं त जेके माण्हू नेगेटिव रोल आहे उनमें घणेई सारा माण्हू आहिनि जेके रुकावट पैदा कंदा। डॉक्टर मुंहिंजे ख़्याल में को बि समझदार डॉक्टर वैक्सीन खे प्रमोट कंदो, वैक्सीन लाइ अवेयरनेस पैदा कंदो मदर्स खे, ऐं जेके पेशेंट ईंदा उन्हनि खे। असांजो पहिरियों सुवालु हर मरीज़ खां जॾहिं बि असां वटि वेंदो आहे, पहिरियों सुवालु हू पंहिंजी बीमारी में लॻा पिया हूंदा आहिनि त ॿुधायूं डॉक्टर खे। असांजा 2 सुवाल हूंदा आहिनि त थञ प्यारी आहे या न, प्यारी त केतिरा ॾींहं प्यारी अञा हले। ॿियो सुवालु ईंदो त ॿार खे हिफ़ाज़ती टुका उहे लॻराया आहिनि न लॻराया आहिनि, छा आहे उहो स्टेटस छा आहे, जीअं एडवाइस करे सघिजे। त आउं सम्झां थो शायदि ई को डॉक्टर हुजे जेको वैक्सीन जे अगेंस्ट हुजे। आउं सम्झां थो हिकिड़ो ज़बरदस्त मैसेज आहे जेको असांजे हिन प्लेटफॉर्म ॿाहिरां टेलीविज़न जे प्लेटफॉर्म तां पूरे पब्लिक ताईं जेके बि असांजो प्रोग्राम जिते जिते असांजो आवाज़ु वञे पियो, जिते जिते असांजो हीउ प्रोग्राम ॾिठो वञे पियो, उन्हनि जे लाइ इहो मैसेज आहे त वैक्सीन ॿारनि जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो आहे उन्हनि खे बीमारियुनि खां महफ़ूज़ रखण जे लाइ। सो कॾहिं बि वैक्सीन जे लाइ जेकॾहिं कोई नो थो चवे उनखे बि सम्झायो त उनखे बि सम्झायो त उनजे लाइ नो न चयो। इट्स अ गुड ज़बरदस्त हिकिड़ो मैसेज आहे। अच्छा, हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त कॾहिं कॾहिं ईअं पॉसिबल आहे त कोई अहिड़ो ॿारु जेको इम्यूनो कंप्रोमाइज़ड हुजे या कुझु अहिड़े बीमारियुनि में मुब्तला हुजे जंहिंखे का अहिड़ी वैक्सीन जेका उनखे उन वक़्तु न लॻाइजे? जेके ॿार इम्यूनो कंप्रोमाइज़ड आहिनि या इम्यूनो कंप्रोमाइज़ड हिकिड़ो इम्यूनो डेफिशिएंट हूंदा आहिनि, पैदाशी तौर ते हूंदा आहिनि, ॿिया इम्यूनो कंप्रोमाइज़ड सेकेंडरी अक्वायर्ड जीअं लिक्यूमियास, लिम्फोमा, जेके कैंसर वारियूं बीमारियूं जंहिंखे एंटी कैंसर ड्रग्स ते हले थो, उन्हनि उहे ॿार ॿार चाहे वॾा इम्यूनो कंप्रोमाइज़ हूंदा आहिनि। उन्हनि में या स्टीरॉइड ते आहे त उन्हनि में घटि में घटि उहे वैक्सीन जेके लाइव आहिनि, हिकिड़ियूं वैक्सीन आहिनि जेके लाइव आहिनि, ठीकु आहे, ऐं ॿियूं वैक्सीन टॉक्सॉइड वग़ैरह आहिनि। ऐं पोइ बि उन्हनि लाइ जेकॾहिं इहे स्पेशल केसिस थी आहे, उन में पर्सन टू पर्सन हूंदो आहे, उनजे कंसल्टेंट खां त उनजो स्टेटस मरीज़ जो छा आहे, उनजी हींअर पोज़ीशन छा आहे,
उनजा काउंट्स छा आहिनि, दवाऊं वठे पियो या न, विच में उन्हनि खे वैक्सीन थींदियूं आहिनि, पर उहे स्पेशल केसिस आहिनि। असांजी आल था करियूं 99.99% जी, ठीकु आहे। त ही स्पेशल केसिस आहिनि जंहिंमें ज़ाहिर आहे स्पेशल एडवाइस जी ज़रूरत हूंदी आहे, उन्हनि में उहो हिकिड़ो अलॻि इशू आहे। पर 99.99% में वैक्सीन कराइणी आहे, हर हालत में कराइणी आहे, हर कंहिंखे कराइणी आहे ऐं ॿिए खे सपोर्ट करणी आहे त वैक्सीन कराइजे। हाणे असां पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी तरफ़ हलूं था। पोलियो असां अञा ताईं इरेडिकेट कोन करे सघिया आहियूं, जंहिंजी ज़ाहिर त वैक्सीनेशन EPI में त हले थी पई, पर उनजे लाइ अलॻि सां कैंपेन बि कयूं थियूं वञनि। त उन्हनि कैंपेन्स में जेके ॿार वैक्सीनेट थियल आहिनि, मिसाल उन्हनि जो कंप्लीट डोज़ थियल आहे, जेको तव्हां शेड्यूल ॿुधायो त भई हिन ॿार खे हेतिरा डोज़िस पीआरिया वञनि था, पर जेकॾहिं कैंपेन में बि उहे ॿार डोज़ पीअनि त उन्हनि जे लाइ तव्हां उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾींदव टू इरेडिकेट पोलियो? स्टेटस कहिड़ो ई आहे, तव्हांजो कंप्लीट पोलियो जा ड्रॉप्स पियारल आहिनि या न पियारल आहिनि। जॾहिं बि नेशनल कैंपेन हले थी, उन एरिया में असां सभिनी जो इहो फ़र्ज़ु आहे त अंडर 5 जेके ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा 2 क़तरा पियारणु लाज़मी आहिनि, चाहे तव्हां महीनो अॻु में पियारिया हुजनि, चाहे तव्हांजे ॿार जो पोलियो जो डोज़ कंप्लीट हुजनि, उन सां को कंसर्न कोन्हे। ही सिर्फ़ु पंहिंजी न आहे ॻाल्हि, ही नेशनल जेको कैंपेन हूंदी आहे उहो काज़ नेशनल काज़ हूंदो आहे, सभिनी लाइ हूंदो आहे, त उन में रेज़िस्टेंस या सवाल करण जी ज़रूरत बि कोन हूंदी आहे त मुंहिंजे ॿार खे 15 ॾींहं अॻु में पियारियो, हाणे वरी, छो त इन में वरी पियारण सां को बि नुक़सानु कोन थो थिए, तव्हांजे ॿार खे फ़ाइदो थी सघे थो, नुक़सान जी गुंजाइश कोन्हे। थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी। व्यूअर्स, अॼोकी गुफ़्तगू असांजी वैक्सीनेशन जे हवाले सां हुई। त वैक्सीन उहे सब्सटेंस आहिनि जेके ॿारनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रखनि था। असां वटि EPI जो जेको प्रोग्राम आहे, एक्सपेंडिड प्रोग्राम ऑफ इम्यूनाइज़ेशन, उन में ज़ाहिर आहे त जॾहिं शुरू थियो त उन्हनि में 6 बीमारियुनि जे लाइ जंहिं जे ख़िलाफ़ु हिकु वैक्सीन जेका ॿारनि खे ॾिनी वेंदी हुई, आस्ते आस्ते उन में इज़ाफ़ो थी हिन वक़्तु EPI में 12 बीमारियुनि जे ख़िलाफ़ु वैक्सीन ॿारनि खे ॾिनी पई वञे। जिन ॿारनि खे इहा वैक्सीन ॾिनी पई वञे, उनजो जेकॾहिं असां जेकॾहिं असेसमेंट कयूं त आउं सम्झां थो त इहो लखनि जो बजट हूंदो जेतिरो जेकॾहिं प्राइवेटली इहो इस्तेमालु कजे वैक्सीन ॾियारिजे त एतिरा पैसा उन्हनि ते ख़र्चु थींदा। पर गवर्नमेंट इन हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो आहे जंहिंमें इहे सभु वैक्सीन्स ॿारनि खे मुफ़्त में फ्री ऑफ कॉस्ट लॻनि थियूं, ऐं उन में न सिर्फ़ु उन्हनि ॿारनि खे जेके उन सेंटर्स ताईं वञनि था उन्हनि खे, बल्कि गवर्नमेंट इहो प्लान बि कयो आहे त हू पंहिंजा वैक्सीनेटर्स या जेके टुकन लॻाइण वारा माहिर आहिनि उन्हनि खे पंहिंजूं बाइक्स या कुझु ट्रांसपोर्ट जी सहूलियत मुहैया करे उन्हनि खे पंहिंजनि इलाइक़नि में मोकिलीनि था, जेके उहे वञी उते उन्हनि ॿारनि खे वैक्सीन कनि था। सो असांजी अॼु गुफ़्तगू कंसल्टेंट पीडियाट्रिशियन ॿारनि जे ॿाहिरि डॉक्टर सां जेके आगा खान में कमु कनि था उन्हनि सां थी, ऐं उन्हनि ॿुधायो त भई इहा वैक्सीन ॿारनि जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो आहे, ऐं जेकॾहिं कोई बि ॿार या कोई बि माण्हू या को बि अहिड़ो माण्हू जेको भले पाण खे पढ़ियलु लिखियलु चवे, उनजे लाइ जेकॾहिं वैक्सीन खे नो चवे थो त उनखे इहा ॻाल्हि सम्झाइण जी ज़रूरत आहे त भई वैक्सीन ॿारनि जी हिफ़ाज़त, ॿारनि जे बीमारियुनि खां बचाव जे लाइ हिकिड़ी तमामु अहम ज़रूरत आहे, उहा वैक्सीन कराए छॾणु खपे। सो हलंदे हलंदे गुज़ारिश इहा ई त पंहिंजनि ॿारनि खे इन्हनि मुख़्तलिफ़ इन्फेक्शियस डिज़ीज़िस, इन्हनि मौलिक बीमारियुनि खां महफ़ूज़ रखण लाइ जॾहिं बि को कैंपेन थिए त उन कैंपेन में भरपूर हिसो वठो, ऐं जेकॾहिं तव्हांजे ॿार इलाइक़े में को वैक्सीनेटर या टुकन लॻाइण जो माहिर नथो अचे त पंहिंजनि ॿारनि खे उन्हनि सेंटरनि ताईं वठी उन्हनि खे इन्हनि वैक्सीनेशन जा या उन्हनि टुकनि जा कोर्स पूरा करायो ताकी उहे बीमारियुनि खां महफ़ूज़ रहनि। तव्हांजी राय जो इंतज़ारु रहंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।